नाज़रीन दानियुनि में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं त समारोह में हिंदू बिरादरी जे रूहानी महासुनत जो मेलो मल्हायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि खां आयल यात्रियुनि पूजा पाठ सत संगत धोणी साहिब जी रैली कढी ऐं झुमरियूं हणी ख़ुशीअ जो इज़हार कयो। सामारे शहर में पूज माली पंचायत पारां हिंदू बिरादरी रूहानी महासुनत योगेश्वरी ॾाॾे शुगर स्वामी जे 253 सालियानो मेलो शहर जे क़दीमी मड़ी में मल्हायो वियो, जंहिंमें गीता जो पाठ साहिब धूप सत संगत समेत ॿियो धार्मिक रस्मूं अदा कयूं वयूं। पर फटी ताईं जारी सत संग में सिंध जे नाले वारे भगतनि अमोलक दास, दिलीप कुमार, सुनील कुमार, संतोष कुमार माली भगत, वाशुमल मगाराम, महाराज चमन कलाल, रवि कुमार भागचंद मेघवार समेत ॿियनि भगतनि भगवान योगेश्वर ॾाॾे शुगर स्वामी जा भॼन ॻाए यात्रियुनि खे झुमाए छॾियो। जॾहिं त सवें यात्रियुनि मड़ी साहिब खां धोणी साहिब ताईं रैली कढी वई, झुमरियूं हयूं वयूं। जॾहिं त पीटीआई अॻुवाण MNA लाल माली समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल यात्रियुनि शिरकत करे पूजा पाठ कई, इंसानियत जी भलाई ऐं मुल्क जी ख़ुशहाली लाइ ख़ासि प्रार्थनाऊं कयूं वयूं। जॾहिं त शुगर शेवा मंडली जे सवें शेवदारनि प्रसाद भंडारी जा मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाए आयल यात्रियुनि जी शेवा कई। जॾहिं त समारोह पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। मड़ई साहिब खे कुंवार जी आं सींगारियो वियो हो। जय ॾाॾे शुगर स्वामी की जय। असां अॼु ॾाॾे शुगर स्वामी जो सालियानो मेलो आहे, उन में शरीक आहियूं। हीउ मेलो सिर्फ़ु माली पंचायत जे तरफ़ां लॻायो वेंदो आहे ऐं हीउ 300 साल पुराणो मेलो ही हलंदड़ आहे। इन में माली पंचायत पूरी सिंध जा ऐं अहिड़ा ई मेला टे जेको आहे उहो हिंदुस्तान में लॻनि था। ऐं मेन मेलो जेको आहे हिते लॻे थो ॾाॾे शुगर स्वामी जी हिते जेका समाधि आहे, इन में माली समाज जेको बि आहे हिते हाज़िरी भरींदो आहे। राति खां मेलो शुरू थियो आहे, हाणे 4 बजे तक़रीबन इहो मेलो पुॼाणी ते पहुचंदो। इन में माली बिरादरी खां सवाइ ॿियूं पंचायत जूं जेके पंचायतूं आहिनि उहे बि शिरकत कंदियूं, पर ख़ासि करे माली बिरादरी। ऐं इन में ख़ासि करे असांजे आसपास जी जेका मुस्लिम बिरादरी आहे उहो बि वॾे शौक़ सां ऐं वॾे प्यार सां असां सां गॾु शरीक थींदा आहिनि। हिते असांखे शेवा जो मौक़ो उहो बि ॾींदा आहिनि ऐं ॾाॾे जे दर ते अची हू बि लाभ हासिल कनि था। ऐं इन जे हवाले सां अॼु साईं हिते जेके तव्हांजो चैनल असांजे इन मंदर ते इन मड़ी में जेको आयो आहे, इन जो असीं शुक्रियो अदा करियूं था। जी, मुंहिंजो नालो पवन कुमार आहे। बेसिकली आउं बिलोंग कयां थो कराची खां। स्पेशली ॾाॾे जो मेलो ॾिसणु आयुसि हिते सामारे में, ॾाॾे शिवगर स्वामी जो मेलो, त तमामु बहितरीनु लॻो ऐं तमामु बहितरीनु जो हिते सेटअप आहे। ऐं स्पेशली वॾी ॻाल्हि आहे त हिते पंचायत जी जेको एतिरे बहितरीनु नमूने खां पूरे मेले खे मैनेज कनि था ऐं तमामु बहितरीनु नमूने सॼो कार्य खे संभालनि था। तमामु सुठो ऐं हिकिड़ी यूनिटी ॾिसी पंहिंजी माली पंचायत जी, पंहिंजी हिंदुइज़म जी ऐं हिते जी रौनक ॾिसी तमामु सुठो लॻो।